हिते अवां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। हैदराबाद में वाधू भाड़ो वठंदड़ ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ कार्रवाइयूं। 42,000 ॾंड। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण की हिदायत ते कार्रवाइयूं जारी आहिनि। सेक्रेटरी RTA सलीम मेमण मोटरवे पुलिस सां गॾिजी पिटारो टोल प्लाज़ा वटि कार्रवाइयूं कयूं। मुसाफ़िरनि खां वरितल वाधू भाड़ो 1,36,000 रुपया वापसि कराए विया। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। हैदराबाद में वाधू भाड़ो वठंदड़ ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ कार्रवाइयूं कई वयूं आहिनि। 42,000 रुपया ॾंड लागू कयो वियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण की हिदायत ते कार्रवाइयूं जारी आहिनि। सेक्रेटरी RTA सलीम मेमण मोटरवे पुलिस सां गॾिजी पिटारो टोल प्लाज़ा वटि कार्रवाइयूं कयूं आहिनि। मुसाफ़िरनि खां वरितल वाधू भाड़ो 1,36,000 रुपया वापसि कराए विया आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। वाधू भाड़ो वठंदड़ ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। 42,000 रुपया ॾंड लागू किया विया है। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण की हिदायत ते कार्रवाइयूं जारी आहिनि। सेक्रेटरी RTA सलीम मेमण मोटरवे पुलिस सां गॾिजी पिटारो टोल प्लाज़ा वटि कार्रवाइयूं कयूं आहिनि। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। वाधू भाड़ो वठंदड़ ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। 42,000 रुपया ॾंड बि लागू कयो वियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर सेक्रेटरी RTA जी हिदायतुनि मूजिबि वाधू भाड़ो वठंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी हिदायत ते कार्रवाइयूं जारी आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे हैदराबाद में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नसीर चन्ना। जी नसीर, वधीक छा तफ़सील आहिनि कार्रवाइयुनि जे हवाले सां आगाह कजो। जी सीनियर सूबाई वज़ीर इनाम मेमण जी हिदायतुनि ते ट्रांसपोर्ट खाते पास वाधू ट्रांसपोर्टनि के खिलाफ कार्रवाइयूं जारी आहिनि। हैदराबाद RTA सलीम मेमण मोटरवे पुलिस सां गॾिजी टोल प्लाज़ा वटि कार्रवाइयूं कयूं आहिनि। जंहिं दौरान हैदराबाद जाम शहर खां लाड़काणे लाठी जे कम आहिनि शहरनि ॾांहुं ईंदड़ 17 बसूं ऐं वैनुनि खे रोके ऐं मुसाफ़िरनि खां किराए बाबति पुछा कई। जंहिं दौरान ट्रांसपोर्टनि ते वाधू किरायो वठण ते 42,000 रुपया ॾंड लागू कयो वियो आहे। जॾहिं मुसाफ़िरनि खां वरितल वाधू भाड़ो 1,30,000 रुपया वापसि पिणु कराया विया आहिनि। इस सिलसिले में सेक्रेटरी RTA जो चवणु आहे त सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जूं हिदायतूं आहिनि त ईद खां पोइ मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं वापसि मोटंदड़ मुसाफ़िरनि खां जेके ट्रांसपोर्ट वाधू किरायो वठी रहिया आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं कयूं आहिनि। जंहिं ते असां कार्रवाइयूं करे रहिया आहियूं। मुसाफ़िरनि खां वरितल वाधू भाड़ो वापसि कराए ॾंड लॻायो आहे। ठीक है नसीर, अवां जी मेहरबानी अपडेट करण लाइ।